नाज़रीन, ही असां सिंध जे थरपारकर वारे इलाइक़े जे उभरंदे पासे हिंदुस्तानी बॉर्डर जे वेझो सिंध जे सुञाणप ऐं अॾोलता जी अलामत कारूंजर जबल में बीठा आहियूं। ही कारूंजर जबल जूं पहाड़ियूं आहिनि ऐं ही असांजा कुलीग्स आहिनि। असां आया आहियूं हिते। हिन जो ही रंग आहे वरियासे टाइप। ही भिट जा दड़ो जेको आहे उहो उनजो बज़ात ख़ुदि हिकिड़ो पहाड़ आहे ऐं मेन रोड ते मां बीठो आहियां ऐं हिन में केतिरा ई फितरत जा रंग जेके आहिनि समायल आहिनि, हुस्नाकियूं आहिनि। हितां जा माण्हू, हितां जा वण टण ॿूटा, हितां जी आब हवा, हितां जी जेका कुदरती जोड़ जका फितरती, उहा बि ॾाढी ख़ूबसूरत आहे तमामु। ऐं ही रस्ता जेके आहिनि उहे ठाहिया आहिनि। ही जेको पुरसुकून माहौल आहे, अव्हांखे पखियुनि जो आवाज़ ऐं जेके चूं चूं जा आवाज़ अचनि था, इहो बज़ात ख़ुदि जेको आहे नेचर खे रिफ्लेक्ट कंदा। ऐं हिन वक़्तु असां सां गॾु जेको आहे ही मक़ामी दोस्त आहे साईं अलाए रखियो खोसो साहब, जेको मिसकिन जान ख़ान खोसे जो ज़ात भाई ॻोठाई ऐं पंहिंजो हितां जो खावड़ी किरदारु आहे। ही पहाड़नि जो ॾाढो ख़ूबसूरत जेको आहे रंग आहे ऐं ही ईअं थो लॻे त कंहिं अज़ीम संग तराश हिननि पहाड़नि खे तराशियो आहे ऐं लार्ज स्केल ते वसी कैनवास ते जेकॾहिं ॾिसबो त ही बि हिकु क़िस्म जी जेका आहे का निसार अबड़ो साहब नज़र थो अचे। साईं सैयद बादशाह इम्तियाज़ अली शाह साहब जेको जग जहान खे पाकिस्तान जे कुंड कुंड खे लताड़े करे अॼुकल्ह कारूंजर में जेको आहे कारूंजर जे कोर ते पंहिंजो जेको आहे वक़्तु गुज़ारे रहियो आहे। त हिन जो ॻाल्हायोसीं पिए त ही जेके पहाड़नि जी जोड़ जेका आहे, साख़्त ऐं बनावट आहे, उहा ॾाढी ख़ूबसूरत आहे ऐं हैरत में विझंदड़ आहे। त हिन क़िस्म जी जेका आहे उहो वधीक ॻाल्हायूं था। हितां जो मक़ामी असांजो साईं दोस्त आहे अला वराया साहब, अव्हां जी ॼमार केतिरी आहे? मुंहिंजी ॼमार 7-8 साल। 7-8 सालनि खां तव्हां कारूंजर ऐं भरपासे खे हिन इलाइक़े खे ॾिसो था। ख़ासि तौर ते हिते कारूंजर जे हवाले सां केतिरियूं तव्हां सम्झो था हिन में पहाड़ियूं आहिनि? कारूंजर जो ही पहाड़ी सिलसिलो आहे जेको नंगर शहर खां शुरू थी आधी गाम ओलह में ऐं उत्तर जे अंदरि भोडेसर ऐं मऊ ताईं ऐं ॾखिण जे अंदरि कासबे जे ॻोठ खां वरियां केरीअ धोरे ताईं, इहे सिर्फ़ु हिन जेका ही पहाड़ आहे उन जो सिलसिलो आहे। इन खां सवाइ बि पारकर जी एरिया, नगर पारकर जे तालुके जे अंदरि कोई 40 खां बि वधीक नंढियूं वॾियूं जेकी उहो टकरियूं आहिनि, उहो ईअं खणी सम्झूं त उहो कारूंजर जा पुट आहिनि, कारूंजर जी धीअरूं आहिनि, साॻी क़िस्म जा कारूंजर जो ख़ानदान आहे। ईअं चओ त उहो सभई कारूंजर जो उहो ख़ानदान आहे। ऐं हिन हर टकरी जी हिकिड़ी पंहिंजी सुञाणप, पंहिंजी साख़्त आहे, पंहिंजो नालो आहे। हिन टकरी जंहिंजे साम्हूं बीठा आहियूं, इन जी जेका साख़्त आहे या इन जो जेको नालो आहे या इन बारे में तव्हां ॿ लफ़्ज़ अगरि असां सां स्पेसिफाई हिन टकरी ते जेको आहे ॿुधाइणु चाहियो। हाणे ही जेका असां टकरी असांजे जेका पुठ खां आहे, इहा टकरी जेका या इन जो को ख़ासि नालो इन जो ॾिनल कोन्हे। असांजी मुंहिंजी मालूमात बिल्कुलु हूंदो, हितां जा धनार या उहो वाक़फ़कार हूंदो ॼाणंदा। चलो, हिन जो जेको लुक आहे, हिन ते जेका पहिरीं नज़र थी पवे, उन मां अव्हांखे छा महसूसु थींदो रहियो आहे? तव्हां सॼी ॼमार हिते रहिया आहियो। असांखे जेका साम्हूं पथर, हिकिड़ो तराशियल पथर नज़र थो अचे त उहो ईअं थो लॻे त ही का तहज़ीब हुई जेका पथराइजी वई आहे। ऐं साम्हूं जेका असांजे जेका तस्वीर आहे उहो ईअं थो लॻे त कंहिं देवी जी का तस्वीर आहे, कंहिं वॾे संग तराश इन खे उहो तराशियो आहे ऐं पोइ कंहिं शराब जे करे या कंहिं सबब जे करे उहा पंड पहण बणिजी वई आहे ऐं ईअं थो महसूसु थिए। मक़सदु त ही नेचुरल हेरिटेज आहे कारूंजर, जंहिंजे हर पहाड़ जी, हर टकरी जी, हर पथर जी उहा जेका आहे ख़ूबसूरती ऐं साख़्त उहा पंहिंजी आहे। अव्हांखे कारूंजर जे दिफ़ा, कारूंजर जे बचाव जे लाइ स्ट्रगल कंदे केतिरो अरसो थियो आहे? साईं उन जे लाइ उहे सम्झो 88 खां वठी जॾहिं इहे लीज़ूं थियूं ऐं कमु हिननि शुरू कयो, मुख़्तलिफ़ कंपनियुनि खे कमु ॾिनूं,
पाक राक वारनि खे ॾिनूं जेका ॿुधाईंदा हुआ त इहा प्यारली अलाना जी हुई, मिलराक वारा हुआ, कोहिनूर वारा हुआ, काज़ी कुदूस हो, हाकम अली ज़रदारी हो, ऐं पोइ वरी कोहिनूर वारनि खारसर वारे पहाड़ खे FW वारनि खे सबलीज़ करे उहो ॾिनूं, जंहिंते उहो कमु हलंदड़ हो। ऐं हिन टाइम ते उहो कोर्ट जे हुकुम जे करे बंदिश जे करे उहो कमु बंदि। असीं 2017 खां वठी हाई कोर्ट जे अंदरि ऐं फिरियादी बि आहियां, ऐं उन जे अंदरि असांजा जेकी दोस्त वकील हुआ, इशरत लोहार खे मुआविन करे मुक़ररु कयो हो हाई कोर्ट, सजाद अहमद चांडियो हो, मुस्तफ़ा इंगोर जो हो, ऐं ॿिया हुआ। हिन टाइम ते 2000 ऐं सम्झां थो त 21 खां या 21 खां 22 खां, सो उन मंझि असांजो हिन टाइम ते बि केस जेको विढ़े पियो थो हाई कोर्ट जे अंदरि उहो शंकर मेघवाड़े। त असांजी हिन जेका जदोजहद खे या कारूंजर खे बचाइण जी खे कोई 35-36 साल थी विया आहिनि। अच्छा, तव्हां इहो ॿुधायो त कारूंजर जो जेको हिते आहे माहौल, उन सां कंहिं क़िस्म जी पंहिंजो उनजे ईको खे डिस्टर्ब करण जे लाइ या ॿियनि जेके हिते आबी जीवत त न हूंदी पंहिंजो जबल में पहाड़ में, पर लामोला ॿिया रेडियो ॾींदड़ जानवर आहिनि या ॿिया जानवर आहिनि, वॾा मेमल्स, खीर पियाक या ॿिया जेके जानवर आहिनि, ऐं हितां जो जेको पुरसकून माहौल आहे उनखे डिस्टर्ब करण जे लाइ का हथ चुरांद तव्हांखे नज़र अचे पई या छा माहौल कीअं रहियो? ही पहाड़ जेको कारूंजर आहे उन खे ईअं सम्झूं त हिते जी जेका रहंदड़ आबादी आहे तक़रीबन 1 लख जे क़रीब, ऐं उहा जेका उन्हनि जो ई पालनहार आहे, उनजी रोज़ी रोटी जो ई ज़रियो आहे। तव्हां हींअर ॾिसंदा आया हूंदो त पाण जिथां आयासीं त बरसाति थिए के कोई 1.5-2 हफ़्तो थी वियो, पर कारूंजर पंहिंजे अंदर खां पंहिंजे पेट मंझां पंहिंजे ईअं सम्झूं त सीने मंझां जी माउ थञ पंहिंजे बचे खे पीआरे थी, अहिड़े हिसाब सां कारूंजर हिते जे माण्हुनि खे उहो पाणी पीआरे थो। असां वटि जॾहिं 1-2 साल बरसाति नथी थिए त पोइ असीं पाणी फुड़े लाइ परेशान थी वञूं था। हिते सवे क़दीमी जेके तलाउ आहिनि हज़ारों साल पुराणा, जीअं बोडेसर आहे, नरियासर आहे, बाणसर आहे, राणासर आहे, मेघियासर आहे, त अहिड़ा उहो तलावनि भिटाई बि जॾहिं त सफ़र कयो हो त सुर सारंग में चयो हुई त ढट ढरी पट पियूं पासे पार कर, विझूं वसण आयूं कोॾां खणी कर, सभई भरियाई सर पलुर जी पालूट सां। त उहो जेके उहो पाणी जे पीअण जो ज़रियो उन खां सवाइ गवर्नमेंट को 30 अरब खां मथे ख़र्च करे चुकी आहे कारूंजर जे पाणी खे स्टोर करण जे लाइ। भला जेकॾहिं हीअ पहाड़ी कटे वेंदा हलिया त पोइ उन डेमनि में पाणी किथां ईंदो? हितां गुज़िरियल साल जो तव्हांखे ॿुधायां थो 3.5 अरब रुपयनि जो बसर जेको असां हितां खां मोकिलियो उहो एक्सपोर्ट थियो आहे, सॼे मुल्क खे वियो आहे। उन खां सवाइ स्पंगर आहे, नंढड़ी लौंगी मिर्च आहे, कणकूं आहिनि, क़िस्म क़िस्म भाॼियूं आहिनि, जेका बि बेराइज एरिया में फसल थियनि था उहो सभई असीं हिते आबाद कयूं था। गुज़िरियल साल हिकिड़े अंदाज़े मूजिबि त कोई 6 अरब जे क़रीब हितां खां असां उहा हिकिड़ी सीज़न जे अंदरि उहो फसल खयो आहे। ऐं ही बिल्कुलु रामसर एरिया आहे, ऐं असांजी हुकूमत जा हुन ते उन मुआदे ते सहियूं बि आहिनि, पर हाणे ही मुल्की कानून कोर्ट जेको मुल्क जूं उन्हनि जो बि लताड़ कानून जी कनि था, ऐं इंटरनेशनल लॉ जेको आहे उन जी बि लताड़ कनि था। असां कंहिं बि क़ीमत ते कारूंजर जे कंहिं बि पहाड़ी तां उहो दस्तबरदार थी कोन था सघूं, छो जो ही कारूंजर जा पहाड़ पाणी जो ज़रियो आहिनि, रोज़गार जो ज़रियो आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त केतिरो सॼो माल अचे थो जेको हाणे हिन टाइम ते जॾहिं वॾियूं आबाद आहिनि ऐं हेठि उहो चरागा हूंदा आहिनि त ही कारूंजर जेको आहे उन सॼे माल जो जिते जिते बि पहाड़ आहिनि उन्हनि खे उनजो जेको आहे हिते जे माण्हुनि जो रोज़गार जा ज़रिया ई 2 आहिनि, हिकिड़ो आहे खेती ज़राअत ऐं ॿियो आहे माल मवेशी, ऐं ॿिन्ही जो दारो मदार इन पहाड़नि सां आहे। जेकॾहिं पहाड़ न बचा त हितां जो माण्हू जेको आहे हिते रही न सघंदो, पाणी न हूंदो ऐं हिनखे नकुल मकानी करणी पवंदी। त हुकुमराननि खे कुझु होश करणु खपे, अकुल जा नुंहुं वठणु घुरिजनि। हीअ चंद सरमाएदारनि खे ई नीलाम था कनि, उन्हनि जूं टिजड़ियूं बैंक बैलेंस वधाइण जे लाइ हिननि खे लखे माण्हू ऐं किरोड़नि जी जीवत 190 क़िस्मनि जा हिन में गिज खां बाज़नि खां मोरनि खां वठी हिकिड़े 2-3 ग्रामनि जेतिरा उहो चिड़ियूं ऐं उहो परंदा आहिनि, ॾाढा रंगीन ख़ूबसूरत उन जूं ॿोलियूं आहिनि। ऐं उनजी आख़िरी जेका मस्कन आहे उहा राहश आहे, उनखे क़ाइमु रहणु ॾिनो। तव्हां चओ था त जेको फितरत जो हुस्न आहे परंदनि जे सूरत में या वणनि टिणनि बणनि उनखे ही डिस्ट्रॉय तबाह कनि पिया, ऐं हिनखे जेको आहे माना फितरत सां हथ चुरांद कनि। बिल्कुलु ही फितरत सां वॾी हथ चुरांद आहे।
हीअ हितां जो सारो जेको इकोसिस्टम आहे उहो तबाह ऐं बर्बाद थी अच्छा वियो। तव्हांजी जेका 30-40 सालनि जी स्ट्रगल रही आहे उन जे बुनियाद ते अवां छा था सम्झो त अवां कारूंजर खे बचाइण में या पंहिंजे मक़सद खे हासिलु करण में केतिरे क़दुरु कामयाबु थी सघंदव या थिया आहियो? असां काफ़ी हद ताईं कामयाबु थिया आहियूं। अॼु असांजो केस समूरी सिंध जा असांजा वञण खां वठी पूरो मुल्क पाकिस्तान खां वठी पूरी दुनिया ताईं उहो केस असांजो पहुतल आहे। ऐं उहे माण्हू इन जे तहफ़ुज़ बचाव जे लाइ उहे पंहिंजे तरफ़ खां कोशिशूं कनि पिया। ऐं असांखे थी इन जे लाइ त उहा जेका तहरीक या उहा इहा वेड़ांद खणी उनखे चऊं त आख़िरी दम ताईं विणी छो ही असांजी ईंदड़ नसुलुनि जी इहा मीरास आहे। जेकॾहिं अॼु असांजे दौर में उहा मीरास लुटिजी वई त असां ते इहो ईंदड़ नसुलनि जो लानताणो थींदो। तव्हांजे नंगर पार्कर जे हिकिड़े जज साहिबु हिकिड़ो डिसीजन ॾिनो, फ़ैसिलो ॾिनो त नंगर पार्कर खे माना कंहिं बि तरीक़े सां को नुक़सानु या उन सां हथ चुरांद न कई वञे। उहो फ़ैसिले जो छा तफ़सील आहे तव्हां वटि का उनजी मालूमात आहे? हा, असांखे घुरायो हो जज साहिबु, असांजी हुन सां मुलाक़ात थी हुई। छा साहिबु हुयो कोई? हा, करम अली शाह साहिबु हो। पोइ चई त तव्हां दरख़्वास्त ॾियो। पोइ सुबुह जो दरख़्वास्त खणी वियासीं त वरी चई वरी ॿिए ॾींहुं खणी अचो। ॿिए ॾींहुं खणी जॾहिं वियासीं तॾहिं चयईं त बाबा छो जो उहो तमामु ज़ोर शोर सां उन टाइम ते उहो तहरीक पूरे ॻोठनि जे अंदरि शहरनि में रोज़ानो मुज़ाहिरा हुआ। उन जे बुनियाद ते अख़बारुनि टीवियुनि ते ख़बरूं ईंदियूं हुयूं, सोशल मीडिया ते। उन जे करे उन इहो असांखे सॾियो हो। पोइ जॾहिं हू पाण हिकिड़े कानून जी शिक तहत हू पाण उन ते उहो जेको फ़िरियादी थियो उन्हनि खे घुरायईं, उन्हनि खे पाबंद कयईं, उन्हनि जूं मिशीरियूं बंदि थियूं। पर अफ़सोस सां मूंखे चवणो थो पवे त पोइ उन जी जेका आहे उन जी जेका माल जी तिरकण में उहो बि तिरकी वियो हलियो। ऐं पोइ इन हद ताईं जो उनखे सभु उहा ॿिए बहानूं करे चंद माण्हुनि खे उनखे हथरादू तयारु करे उन्हनि खे जेका आहे सा उहो दरख़्वास्त ॾियारे त असीं जेको नदियुनि में आयल पथर उहो खणूं था। बाबा हीअ पहाड़ जा पथर नदियुनि में किथां वेंदा? पर उन्हनि खे इजाज़त मिली वई, वरी उहा तोड़ फोड़ शुरू थी वई। ऐं असां सां बि जेका हो ईअं त कंहिं सूरत में असांखे पुलिस खे चयो वियो सोचो की हिनखे किथे रांडी जेका मंशात में वठी असां वटि पेश उहो कर। पर असां पंहिंजे हुन मौक़ुफ़ ते अड़िया रहियासीं। ऐं नतीजो इहो निकितो त हुनजी वीडियो मन आम ते अची वियूं हलियूं, जंहिंमें हू चए पियो त हाणे ठेकेदारनि खे जेका 45% अव्हांखे मूंखे ॾियणो पवंदो, न त उहो पथर जेको हुतां खां ठटो खां दादू खां इहो 45% केरु पियो चवे? जज पियो चवे, जज करम अली शाह। करम अली शाह। ऐं पोइ उन्हनि जे अंदरि मक़ामी बि कुझु माण्हू जेके हुआ उन्हनि जो बि रुपयो उन में रखियो वियो हो। ऐं अहिड़े नमूने सां जेके असरसूक वारा हुआ। ऐं पोइ इहो केस जॾहिं हाई कोर्ट में वियो हलियो ऐं उहा जॾहिं वीडियो वायरल थी त उन साहिब जी नौकिरी बि जेका उन में हली वई। अञा ताईं ॿुधूं था त उहो नौकिरी ते बहाल नाहे थियो। ओके, मतिलबु उनखे जैसी करनी वैसी भरनी। बिल्कुलु कानून सज़ा ॾिए थो, शराब ॾिए थो। जंहिंखे अयाज़ हिकिड़ी सिट में चयो त साड़दुरो शराब सां हलूं पिया, साड़दुरे हींअर पाण उते बीठा आहियूं त साड़दुरो शराब सां तोखे थो साड़े, असांजे पाड़े मूर न मिलंदई जाइड़ी। महिरबानी, अलाह वरायो साहिबु, अलाह रखियो साहिबु।